नाज़रीन ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जोही खां सां रिपोर्ट शेयर कई आहे मुश्ताक अली रोधनाणी। रिपोर्ट मूजिब जोही लॻ यूसी ड्रग बाला जी यूसी सेक्रेटरी उमर पंवर जी अॻवाणी में यूसी काउंसिल ड्रग बाला जे मुख़्तलिफ़ ॻोठनि हाजी खान पुराणी ड्रग चकलाड़ी लुंड नंगर दारियो नओं ड्रग ऐं ॿियनि ॻोठनि में सिहत खाते जी टीम मशीन ऑपरेटर अलहदाद गोपांग शेर मोहम्मद लगारी साण करे मथे ॼाणायल ॻोठनि में लश्मीना खां बचाव जे लाइ स्प्रे करायो। जी नाज़रीन जिते लश्मीना जहिड़ी वधंदड़ चमड़ी जी ख़तरनाक वबा खां बचाव लाइ घर घर वञी स्प्रे कयो वियो। इन मौक़े ते ड्रग बाला जी यूसी सेक्रेटरी उमर पंवर मीडिया खे ॿुधायो त असिस्टेंट कमिश्नर जोही मोहम्मद अली लुंड बलोच जोही तालका जो फोकल पर्सन डॉक्टर ज़ुबैर पंवर जी हिदायत यूसी ड्रग बाला जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में स्प्रे करायो पियो ऐं तमामु जल्द ॿियनि ॻोठनि में बि जल्द अज़ जल्द वञी स्प्रे कंदासीं। यूसी सेक्रेटरी उमर पंवर चयो त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे ख़ासि सलाहकार डॉक्टर बंदा अली लगारी जी हिदायतुनि ते इलाइक़े वासियुनि असांजी टीम जी बहितरीन सपोर्ट कई। स्प्रे कराइण में साथ ॾिनो। सोशल वर्कर तारिक लाहिरी पिणु मौजूदु हुयो।